नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरन सिलसिलो जारी है। इन वक्त तव्हांखे सौभودीरो मां ख़बर ॾींदा आहियूं। सौभودीरो में सहाफ़िन औरंगज़ेब, पीरज़ादो, ज़हूर, हुसैन, ॼामड़ो, सिविल सोसाइटी, मौलाबखश, होत, हाजी खान, तालिब, सैतो, ज़मीर, शेख ऐं ॿियनि एहतिजाजी मुज़ाहिरो कया। मुज़ाहिरीन चयो त राणीपुर जे सीनियर सहाफ़ी इसरार उमरानी जे घर ते ॾींहुं ॾिठे सरेआम कब्ज़ा माफ़िया जे गुंडनि एजाज़ बबुर, सियाल, धणी बख्श, अयाज़, अशरफ, मुनवर, अनवर, बबुर, सियाल बिरादरी जे हथियारबंदनि हमलो कयो। हमले में सहाफ़ी ऐं उन जा घर भाती मौजज़ाने तौर महफ़ूज़ रहिया। शदीद फायरिंग सबब राणीपुर शहर में ॾहका पकड़जी विया। दुकानदारनि ऐं राहगीरनि भॼी पंहिंजी जान बचाई। 6 ॾींहं गुज़रण बावजूद राणीपुर पुलिस ऐं एसएसपी खैरपुर हिन वक्त ताईं हमले आवर खिलाफ़ केस दाख़िल न कयो ऐं ख़ामोशी इख्तियार करे कानून जो मज़ाक उॾायो आहे ऐं साबित कयो आहे त ज़िला खैरपुर में जंग जो कानून आहे ऐं बाअसर माण्हुनि जी पुलिस कमदार बणियल आहे। एहतिजाज कंदड़ वज़ीर आला सिंध, चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट, आईजी सिंध, डीआईजी रेंजर्स खां मुतालबो कयो त राणीपुर जे सहाफ़ी इसरार उमरानी जे घर ते हमलो कंदड़नि खिलाफ़ केस दाख़िल करे गिरफ्तार कयो वञे। ॿी सूरत में सख्त एहतिजाज कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।